साहब सभिनी मशहूर आहियां जो इन शानदार प्रोग्राम में असांखे मदद करे ॿारनि जो जेको टैलेंट हो उन सां रोशनास करायो। हूअं बि हिन स्कूल हमेशह बेहतरीन प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि, निसाबी हुजनि गैर निसाबी हुजनि, हिन स्कूल जी कारकर्दगी हमेशह नुमाया रही आहे। ऐं ख़ुशूसन कुझु सालनि खां जेको तालीमी ऐं सकाफ़ती मौज़ू जे हवाले सां प्रोग्राम तरतीब ॾिना आहिनि उहे इंतिहाई शानदार आहिनि। शागिर्दनि जी कारकर्दगी तव्हां असां सभिनी ॾिठी। ही कंहिं वॾी फीस वठंदड़ इदारे जा शागिर्द न आहिनि, कंहिं पहिरां प्राइवेट इदारे जा शागिर्द न आहिनि। ही सरकार जे तवजह खां वांझल इदारे सरकारी स्कूल जा बहितरीन ऐं टैलेंटेड शागिर्द आहिनि। मां फ़ख्र सां चवां थो त असांजा जेके उस्ताद आहिनि ख़ासि तौर ते पुराणा ऐं सीनियर जिन जो बहितरीन कॉम्बिनेशन हिन वक़्तु हले थो पियो सिंध लेवल ते, उन्हनि जी कारकर्दगी जेकॾहिं तव्हां चंद सालनि में ॾिसंदव उहा तालीमी इदारनि ख़ासि तौर ते सरकारी इदारनि जी इंतिहाई शानदार रही आहे। अॼु जो जेको इहो टैलेंट आहे उहो उस्तादनि जी महिनत, उन मां तव्हां असां सभु ॻोठाणा हुजनि, पंहिंजो सिविल सोसाइटी हुजे, उहो उस्तादनि जी महिनत तव्हां सभिनी जे अॻियां आहे। इन शागिर्दनि मां ई उस्तादनि जी महिनत जो अंदाज़ो लॻाए सघिजे थो। शागिर्द टैलेंटेड आहे, शागिर्द होशियारु आहे, शागिर्द परफॉर्मेंस ॾिए थो, यकीनन उस्ताद जी महिनत थी आहे। ऐं असां हिन प्रोग्राम जे हवाले सां सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ो पैगाम आहे असांजो त सकाफ़त सिंध जी उहा सदियुनि पुराणी आहे। जेसिताईं बि हिकु सिंधी सिंध ते मौजूदु आहे, उनजी वजूदु आहे, इंशाअल्लाह तादम ही सिंध जी सकाफ़त क़ाइमु दाइम ऐं ज़िंदाबाद रहंदी। मां हिकु दफ़ो ॿीहर हिन स्कूल जी इंतिज़ामिया ख़ासि तौर ते साईं दीदार जो निहायत मशहूर ममनून आहियां त हिन सकाफ़ती प्रोग्राम में असांखे बदऊ करे शागिर्दनि जे टैलेंट उस्तादनि जी महिनत खां रोशनास करायो। वॾी महिरबानी। थैंक यू वेरी मच।